नाज़रीन, हिंगोरजा ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ जीतनि जो हमलो थियण सबबि सवे एकड़नि ते पोखियल वणनि जो फसल तबाह थी रहियो आहे, जंहिंसां आबादगारनि ऐं हारियुनि खे माली नुक़सान रसण जो ख़दशो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे आहे सिकंदर अली तुनियो। हिंगोरजा उन भरपासे में वणनि जे फसल ते मिली बग साओ मेलो समेत मुख़्तलिफ़ ख़तरनाक जीतनि जो हमलो थियण सबबि सवे एकड़नि ते पोखियल वणनि जो फसल तबाह थी रहियो आहे, जंहिंसां आबादगारनि ऐं हारियुनि खे माली नुक़सान रसण जो ख़दशो आहे, छो त आबादगारनि ऐं हारियुनि पारां मुख़्तलिफ़ ज़रई कंपनियुनि जूं दवाऊं इस्तेमालु करण बावजूद बि बीमारियुनि ते कंट्रोल न थी सघियो आहे। वणनि जी हालत ई सोधा त हिन में मिली भगे ऐं अछी मखे साओ माले जो तमामु ख़तरनाक हद ताणी हमिलो थी चुको आहे त राति जूं ऑफिसूं वञो त उनखे कुर्फ लॻा पिया आहिनि, उहे आहिनि ई कोन। दवाऊं जेकियूं उहे बेअसर थी चुकियूं आहिनि। ज़ोर मुतालबो था कयूं मंज़ूर साहब खां त हिन जो सख़्तु एक्शन खणी ज़राअत ऑफिसरनि खे मजबूर करे त हू सर्वे कनि ऐं हिन जो को हल कढनि। ज़राअत जेके आहे अॻे ई तबाह थियल आहे ऐं वेतर जेको आहे तबाह थी वेंदी। असां इहा ई अपील था कयूं त जेके ऑफिसर आहिनि जेके वेठा आहिनि उन्हनि जेके ऑफिसनि जेको कुर्फ़ न पिया आहिनि एतिरो त थिए त घटि घटि पंहिंजा ऑफिसूं त खोले विया आहिनि। वणनि खे बीमारियूं नकल दवाऊं निकिरी पियूं आहिनि अॼुकल्ह जेको सो उन में गवर्नमेंट को एक्शन ई कान थी खणे। गवर्नमेंट खे खपे त एक्शन को खणे ऐं ऑफिसनि खे ताला लॻा पिया आहिनि ज़राअत ऑफिसनि खे। जेको मंज़ूर वसाण साहब हाणे नओं वज़ीर थियो आहे त उहो कुझु एक्शन खणे। कलर महांगो मिलियो आहे, दवाऊं महांगियूं आहिनि, 2 नंबर दवाऊं ॾींहं ॾींहं में जेको आहे वञे थी पई जेको आहे फैलजनि। कलर ॾिसो था हिन महिल 6000 रुपया DAP कलर जी बोरी थी वई आहे। आबादगार अॻ में जेको आहे कर्ज़ी जेको आहे कणिक जो फसल जेको आहे उन्हनि खे सही रेट न मिली सघियो आहे, उनजे करे जेको आहे हिन महिल सवे एकड़ तबाह थी चुका आहिनि। वणनि जो फसल जेको आहे आबादगार तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। जेको आहे वणनि खे फसल खे मिली बग लॻी आहे ॾाढी जेका असांखे परेशान करे छॾी हारी आबादगारनि खे। ऐं असांजे जेके दवाऊं आहिनि जा रेट चोट ते चढ़ियल आहिनि ऐं असर का शइ कान थी करे। आबादगारनि जो चवणु आहे त हिंगोरजा में एग्रीकल्चर जी ऑफिस त आहे पर उहा हारनि ऐं आबादगारनि लाइ बेलाभ बणियल आहे। आबादगारनि ऐं हारनि ज़राअत खाते जे सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण ऐं वस वारनि खां नोटिस वठण जी घुर कई। कैमरा टीम सां गॾु सिकंदर अली तुनियूं, आवाज़ TV न्यूज़, हिंगोरजा।